सरकारी डिग्री कॉलेज दादू के रिलीफ कैंप ते मौजूद आहियूं। कुछ दोस्तन राब्तो किया है ऐं उन्हनि हिकिड़ी शइ रखी त साईं बोर्ड मुतासिरीन कैंप मुसलसल चांवर खाइन पिया जैसे करे उन्हनि खे चेस्ट इन्फेक्शन गले जी बीमारियों ॿारड़ा अक्सर ये सब शयूं इस्तेमाल नथा कनि, खोड़ सारा इशूज़ आहिनि। उन्हनि हिकिड़ी सलाह ॾिनी त सर जेकॾहिं कैंप के अंदर अड़ा नौजवान मौजूद आहिनि जेके पाण मानी पचाइनि ऐं असां उन्हनि खे देगुनि जो सिस्टम करे ॾींदासीं, मानी जो सिस्टम करे ॾींदासीं, प्लस में हर क़िस्म जी जेकी फैसिलिटीज़ आहे उहे असीं इन्हनि खे प्रोवाइड कंदासीं। ऐं सुबुह खां वठी कैंप के अंदर फिरां पियो, काफ़ी सारा जेके बि नौजवान सभिनी खे इहो ई चयो अथमि त अवां पंहिंजी मानी पाण पचायो ऐं अव्हांखे अटो मिलंदो, उन में गोश्त मच्छी ऐं जेको कुझु अलासी नसीब कंदो तव्हांखे मिलंदो रहंदो, पर अव्हांखे पंहिंजी मानी पाण पचाइणी आहे, अव्हांखे रुपयो ख़र्च कोन करिणो पवंदो। हींअर ताईं त कैंप जे अंदरि अहिड़ा नौजवान मूंखे न मिलिया आहिनि जेके वॉलंटियरली पंहिंजे ई हिते रहियल फैमिलियुनि ऐं पंहिंजे ई हिते जेके ॿोर मुतासिरीन आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो मानी पचाइनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो खाद खुराक जी जेकी तरसील आहे उहा बहितर करे सघनि। ऐं अर्ज़ु रखां थो दादू जे उन्हनि सभिनी वॉलंटियर दोस्तनि खे त महिरबानी कयो, अगरि अव्हां वटि को राधो आहे मानी पचाइण जो, भाॼी ठाहिण जो, उहो बि वॉलंटियरली अगरि अव्हां ॾियणु चाहियो त हिते ॾियो, छो त जिन दोस्तनि जंहिं जज़्बे ऐं जंहिं मोहबत सां इन शइ खे असांजे अॻियां रखियो आहे त असीं उन्हनि जे लाइ मानी ऐं हर क़िस्म जी भाॼी जो बंदोबस्तु कंदासीं। उहे सभु पाण कंदा, सिर्फ़ु पचाए हिन खे पाण खाइणी आहे। पर बदकिस्मती सां अञा ताईं माण्हू न मिली सघिया आहिनि असांखे जेके इहे सभु शयूं करे सघनि। जेकॾहिं वॉलंटियरली जेकॾहिं के दोस्त अची हिते रध पचाए जो सिस्टम असांखे करे ॾियनि था त उहो हिननि जे जेको आहे सो बहितर थींदो ऐं प्लस में अलासी जेको करे थो ॾिए उनखे बि उनजो अजो ॾींदो। पाकिस्तान ज़िंदाबाद।